हाल जी जे ज़ाहिर कया ज़री लगे मात मिलन के डूंगर पवन दरी वनन वन बरी ओबर उबरे की नथी इन माना वारी महफिल में मुझा मोहतरम मेहमान और परे कायल मुझा बाहरो है बेजरो मैं इज्जत लायक मोहतरम उस्ताद साहिबान मुझे मासूम हसन जो सलाम साथी आज एड़े मौजूद ते गालाइनो है जय जे कलम चुप ऐं ज़बान कासिर आहे पर पोइ बि कोशिश करे कुछ जुमला अवां जे आॾो रखंदुसि छो त नज़र जी ॻाल्हि ज़बान सां कजे त कीअं कजे हिन दिल जी ॻाल्हि अवां सां कजे त कीअं कजे ज़ुल्म मां असां सां अवां जी महफ़िल में अवां जी ॻाल्हि अवां सां कजे त कीअं कजे जनाबे सदर मञूं त तालीम असांजो हक़ आहे को थोरो न आहे भला जिते सभु शागिर्द ते ॿ उस्ताद हुजनि ऐं जिते स्कूल जी ज़मीन ते कब्ज़ो हुजे ऐं जिते आली शान वत में गॾु घुमंदा हुजनि ऐं जिते उस्ताद कमदार हुजे उते कहिड़े हक़ जी ॻाल्हि कजे कंहिं शाइर चयो त गुरू जी अता तीअं हालत किथे आहे अमुन आशिकी अदालत किथे आहे क्लासनि ते पहिरां किताबनि खे ताला अञा बि चवीं थो जहालत किथे आहे असांजी सरकार दवाऊं त अहिड़ियूं कंदी आहे त तालीमी इमरजेंसी लॻंदी कापी ते कंट्रोल कयो वेंदो सरकारी इमारत बहितर बनायो वेंदो पोइ उस्तादनि जी टेस्ट वरिती वेंदी बायोमेट्रिक जो निज़ाम ईंदो पर नतीजे में उस्ताद खे कराची घुराए वाटर कैनन ऐं लठियुनि जी महिरबानी मिलंदी आहे इहो ई सबबु आहे जो दुनिया असांखे जाइल चवंदी आहे आख़िर में हथ वधी अर्ज़ु कयां थो सोन बाज़ार खां गिनी वठिबो आहे फैज़ मुश्त खां पिनी वठिबो आहे तारीफ़ हक़ असांजो हक़ सरकार खां छिनी वठिबो आहे